ओम साईं राम। सुहिणी सुबुह। अॼु मां थोरो हिन टीजड़ीअ जे विर्त जे बारे में थो ॻाल्हायां। जॾहिं टीजड़ीअ जो विर्त ईंदो आहे न, मां थोरो मुंझी पवंदो आहियां। हाणे टीजड़ीअ जो विर्त असां जूं जोयूं रखंदियूं आहिनि असांजे लाइ, भई असांखे वॾी उमिरि मिले, हू सुहागण वञनि, एसि ताईं ॻाल्हि ठीकु आहे। पर तव्हां जोयुनि खे ख़बर आहे कि तव्हांजे वञण खां पोइ वीचारे घोट जी छा हालत थींदी आहे? वीचारो उबाणको थी पवंदो आहे। ॿुढे जी केरु ॿुधंदो कोन्हे। सॼे घर में अकेलो छा करे? उन जूं दाऊं, उन जूं कंप्लेंट्स केरु ॿुधंदो? पूजा पाठ केतिरो वक़्तु कंदो? टीवी केतिरो ॾिसंदो? जोइ हूंदी आहे उहा वरी बि सम्झो घोटु गुज़ारे वियो त किचन में समाइजी वेंदी, ॿारनि में समाइजी वेंदी, पर घोट लाइ ॾाढो मुश्किल कमु अथव, ॾाढो मुश्किल कमु अथव। सॼो ॾींहुं पियो दाऊं कंदो, चांहि बराबरि न ठही आहे, 8 दफ़ा हुनखे ॾींहं में चांहि खपंदी, मानी में लूणु न आहे, पुट खे बि तंग कंदो, भई केॾां थो वञी, कॾहिं थो अचे, हीअ थो करी, माना सॼी परेशानी जी ॻाल्हि घोट खे अथव। ऐं इहो विर्त असांजे भले लाइ लॻो वियो आहे। ऐं वॾी उमिरि कंहिंखे खपे? मैक्सिमम 70, उन खां वधीक उमिरि ॾाढी ॾाढी 70 ताईं साईं जाम आहे करे। त हाणे मां हुनजो हिकु सोल्यूशन कढियो आहे। ॾिसो, जॾहिं जो शादी कंदी आहे चवंदी आहे 7 जन्मनि लाइ मूंखे इहो ई घोटु मिले। हाणे तव्हां अगरि मथे हली वियूं, मथे केतिरो तव्हांखे वेट करिणो पवंदो जेसि ताईं घोटु अचे मथे, वरी हू जनमु वठे, उन खां पोइ तव्हां जनमु वठंदियूं। तंहिंखां इहो बेस्ट सोल्यूशन ॿुधायांव थो। अॻिते जॾहिं टीजड़ी जो विर्त रखो त साईं खे प्रार्थना कजो, भले तव्हां सुहागण वञो, पर महीने में घोट खे बि टपकाए छॾिजो। उहो चवंदा सिंधी में पहाको अथव, नंढे मरे न मां, वॾे वञे न चोए। त महीने खन में घोटु बि मथे अचे त नेक्स्ट जनम पोइ जल्दी शुरू थी वेंदो। ॾिसो, 12 ताईं तव्हांजो कमु लाहिजे, बाक़ी 15 ॾींहं में विल जेका ठाहिणी अथसि, जेका कम पूरा करणा अथसि, पूरा करे करे महीने में ई तव्हां वटि पहुची वञे। त इहो थोरो हाणे नेक्स्ट टाइम जॾहिं टीजड़ी अचेव न, त इहो असांजो थोरो ध्यानु रखिजो, प्लीज़ 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 प्लीज़। ओम साईं राम। चओ ओम साईं राम।